चाहियूं था त चूंडू वक्त ते ऐं कानून मुताबिक थियन। ख़बर आहे त चूंडन में वक्त तमाम घट आहे। असांखे हफ़्तेवार मोकलूं कुर्बान करे चूंडन बाबत केसन जूं ॿुधणियूं करणियूं आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा पीटीआई के बेट जो चूंड निशान ॾियण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन जे वकील पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो। चीफ जस्टिस चयो त छा पेशावर हाई कोर्ट जो तफ़सीली फ़ैसिलो अची वियो आहे। वकील हामिद खान चयो त तफ़सीली फ़ैसिलो नाहे आयो, मूंखे तयारी जे लाइ वक़्तु ॾिनो वञे। चीफ जस्टिस चयो त केस 3 ॾींहनि लाइ मुलतवी करणो आहे त पोइ पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करणो पवंदो। असां त हर वक़्तु कमु करण लाइ तयारु आहियूं। IMF बोर्ड पारां पाकिस्तान के $70 करोड़ जी किस्त ॾियण जी मंज़ूरी बाद अॼु रक़म मुंतक़िल थियण जा इम्कान। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान खे महांगाई घटि करण जे लाइ सख़्त मॉनेटरी पॉलिसी जारी रखणी पवंदी। जून 2024 जे आख़िरी ताईं महांगाई 5% ताईं वञी सघे थी। नाणे जी मट सटा वारा ज़ख़ीरा वधाइण लाइ मार्केट जी बुनियाद ते दरामदात खे मामूल ते आणणो पवंदो। IMF पारां $70 करोड़ जी मंज़ूरी बाद पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जो इंडेक्स 65,000 जी सतह खां बि वधी पियो। 100 इंडेक्स 572 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 65,190 ते अची वियो। गुज़िरियल ॾींहुं कारोबार जी पुॼाणी ते 100 इंडेक्स 64,617 पॉइंट्स ते बंदि थियो हो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम जुडिशल काउंसिल जो इजलास। सुप्रीम जुडिशल काउंसिल मुस्ताफ़ी जस्टिस मज़ाहिर नक़वी खे सफ़ाई जो हिकु वधीक मौक़ो ॾेई छॾियो। जस्टिस रिटायर्ड मज़ाहिर नक़वी जा वकील वक़्तु घुरनि था त शिकायत कंदड़नि खे ॿुधो वेंदो। जस्टिस मज़ाहिर नक़वी वक़्तु घुरियो त उन वक़्त ताईं शाहिदनि खे ॿुधंदासीं। चीफ जस्टिस जा रिमार्क्स। चयाईं असां पंहिंजी ख़िदमत लाइ न आहियूं वेठा। जज सुप्रीम कोर्ट जी साख ख़तरे में हुई। सोशल मीडिया ते शोर मची पियो त असां एतिरा ख़राब आहियूं। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त जज पंहिंजी इस्तीफ़ा में तासुर ॾिनो त खेसि इंसाफ़ जी उमीद न हुई। जज जी इस्तीफ़ा सां इन मामले खे छॾे नथो सघिजे। इस्तीफ़ा मां इहो तासुर मिलियो त हिते ज़ालमाणो निज़ाम हली रहियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार। थधि में बाद नज़र जी हद घटिजी पई। कोहीड़े सबबि ट्रैफ़िक जी अचु वञु मुतासिर। स्कूली शागिर्द तोड़े कम सांघी वेंदड़ पोइ दुखियानि खे मुंहुं ॾियण लॻा। मीरपुर माथिलो सालेपट घोसपुर रेती ठिकराठो ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े सबबि आम ज़िंदगी जो कारोबार सख़्तु मुतासिर। इंसाफ़ जी आलमी अदालत में इसराइल ख़िलाफ़ फ़लस्तीनी जी नस्लकुशी जे केस जी ॿुधणी। ॾखण अफ्रीका जे वकीलनि इसराइल ख़िलाफ़ दलील ॾिना। वकीलनि चयो त इसराइल गज़ा में फ़लस्तीनी जे मुनज़िम तरीक़े सां नस्लकुशी करे रहियो आहे। इसराइल हर हफ़्ते 6,000 बम किराए थो। इसराइल 3 महीननि में 23,000 खां वधीक फ़लस्तीनी क़तल कया आहिनि। इसराइल पंहिंजो जवाबु सुभाणे जमा कराईंदो। ऐं सेवण भरिसां ॻोठ नगावल में कोली बिरादरी जी शादी में कचो शराब वापरण सबबि वधीक हिकु ॼणो फौत। फौतियुनि जो अघु वधी 6 थी पियो। अस्पताल में दाख़िल 35 वरीअ जो रमेश कोली फौत थी वियो।